तालके सिंधड़ीअ जा वासियो, एक आम सिंधड़ी वासीअ जी हैसियत में तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम क़बूल पवे। अॼोकी हिन मुख़्तसर गुफ़्तगूअ में आऊं औरत ज़िंदाबाद कॉन्फ्रेंस बाबति पंहिंजा वीचार वंडणु चाहींदुसि। दोस्तों, हूअं त सॼी सिंध में बाहि पई ॿरे, पर कुझु ॾींहंनि खां वठी करे तालके सिंधड़ीअ में को ॾींहुं ख़ाली न पियो वञे जंहिं ॾींहुं का वारदात न थिए। चोरियूं, फुरूं, दंगा फसाद रोज़ जो मामूल बणिजी विया ऐं हाणे त माण्हू क़तल बि थी रहिया। पर ख़ासि तौर ते औरतुनि जा क़तल इंतिहाई अफ़सोसनाक आहिनि। हिक ई हफ़्ते में सिंधड़ीअ में 4 औरतूं क़तल। हीअ सिंधड़ीअ जो तारुफ़ अजीब जुड़ी रहियो आहे। औरतूं ख़ौफ़ज़दा आहिनि, ख़ौफ़ में वरतल आहे। हर हसास माण्हू परेशान आहे। हर ज़िम्मेवार माण्हू कुझु सोचे थो। अहिड़ी सूरत हाल खे ॾिसंदे मूंखे ख़्यालु आयो त इन्ही ख़ौफ़ खे ख़तमु कजे, ख़ौफ़ में जीअण बदिरां जुरत कजे ऐं सिंधड़ी जो हिकिड़ो ख़ूबसूरत चहिरो बि दुनिया ॾो रखिजे त हिते हिकिड़ी वॾी अक्सरियत तालीमी याफ़्ता, सुलझल, बाशऊर माण्हुनि जी बि रहे थी। सो उन जे करे मूंखे इहो ख़्यालु आयो त छो न औरत ज़िंदाबाद कॉन्फ्रेंस जे नाले सां हिकिड़ी कॉन्फ्रेंस जो इनेकाद कजे जिते औरतुनि जी अक्सरियत हुजे, औरतूं वेहनि, औरतूं ॻाल्हाइनि। इन्ही ख़्याल सां मूं जेको आहे सो हिकिड़ी पोस्ट रखी ऐं काफ़ी मूंखे रेस्पॉन्स बि मिलियो। पर ज़ाती तौर ते आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त औरत कॉन्फ्रेंस छो। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं औरत कॉन्फ्रेंस थींदी, औरतूं ॻाल्हाईंदियूं, औरतूं ॿुधंदियूं त हिकिड़ो त ख़ौफ़ वारी फ़िज़ा ख़तमु थींदी ऐं उन खां पोइ जेको आहे सो समाज में बि सिंधड़ी जो हिकिड़ो सुठो तारुफ़ जुड़ंदो। हाणे इहा औरत कॉन्फ्रेंस असूली तौर ते हिते जे चूंडियल नुमाइंदनि खे करणु घुरिजे। असांजा MNAs, MPAs जेके आहिनि उन्हनि खे आउं गुज़ारिश थो करियां त उहे इहा जेको आहे सो औरत ज़िंदाबाद कॉन्फ्रेंस उहा मुनक़िद कराइनि तालके सिंधड़ीअ में। ऐं जेकॾहिं उहे कराइनि था त वेल एंड गुड, तमामु सुठो, ऐं उहो कराइणु उन्हनि खे घुरिजे। ॿिए नंबर ते हिते जा जेके स्टेक होल्डर्स आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो गुज़ारिश कंदुसि त उहे जेके आहिनि असांजा जेके मक़ामी नुमाइंदा आहिनि उहे गॾिजी इन्ही कॉन्फ्रेंस जो इनेकाद कनि ऐं ख़ासि तौर ते जेको असां जेके मज़हबी धुरियूं आहिनि ऐं उन्हनि खे बि इहा दावत ॾींदुसि त उहे बि अहिड़ी कॉन्फ्रेंस कनि। छो त इस्लाम में औरत खे वॾो रुतबो आहे, औरत जो वॾो किरदारु आहे। करबला खां पोइ इमाम हुसैन जो मिशन, इस्लाम जो सॼो बार बीबी ज़ैनब खयो आहे पंहिंजे कुलनि ते। हुन वक़्त जे यज़ीद खे उन जी दरबार में ललकारियो आहे। हुन समय महिल सफ़र कया, हुन समय सख़्तियूं ॾिठियूं आहिनि, हुन घर घाट छॾिया आहिनि, झर झंग लताड़िया आहिनि, हुन ऋण झंग। सिंध जी बि सूरत हाल अहिड़ी आहे, करबला खां घटि न आहे। उन जे करे असां औरतुनि सां एॾा ज़ुल्म थी रहिया आहिनि त सिंध जे औरतुनि खे बि निकिरणु घुरिजे, आवाज़ उथारणु घुरिजे ऐं जेके बाशऊर फ़र्द आहिनि उहे उन्हनि जो साथ ॾियनि ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खां वधीक के बाशऊर थींदा छा? जेके असांजा मज़हबी धुरियूं आहिनि छा उन्हनि खां वधीक के बाशऊर माण्हू थींदा छा? जेके असांजा मक़ामी नुमाइंदा आहिनि
छा उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झाइण जी ज़रूरत आहे छा? न। सो इहो उन्हनि जो कमु आहे, उन्हनि खे ईअं करणु घुरिजे। ऐं काफ़ी जेके दोस्त आहिनि मूं जेके कमेंट्स में ॾिठा आहिनि उहे नेगेटिव साइड खे ॾिसनि था। उन्हनि जा ख़्यालात हूंदा आहिनि त शायदि कोई बेपर्दगी थींदी या अहिड़ो को। बाबा आऊं इन ख़्याल जो आहियां त आऊं नथो चवां त ॻिचीअ में रवा विझी औरतूं अचनि, न, पूरे परदे सां अचनि। हलो ठीकु आहे, जवान औरतूं न अचनि, नंढड़ियूं छोकिरियूं वठी अचो, पर हुजनि मतिलबु फीमेल्स। ऐं इन ख़्याल जो आहियां शागिर्दियाणियूं हुजनि, भले 5 दर्जे ताईं जूं हुजनि, ऐं 60 साल खां पोइ ताईं जूं पोड़ियूं जेके आहिनि भला उहे हुजनि। ऐं ईअं थी थो सघे त कॉन्फ्रेंस कराइजे, जेके मर्द ऐं औरत आहिनि उन्हनि जे विच में जेको आहे सो कनात लॻाए पर्दे जो इंतज़ाम करे सघिजे थो। इहो बि करे सघिजे थो त को बि मर्द जेको आहे सो उहो उन जी दाख़िला ममनू हुजे, जंहिंसां गॾु औरत न हुजे। हर माण्हू पंहिंजी धीउ, माउ, भेण या घरवारी सां गॾु अची सघे थो, कोई अकेलो न अचे। इहे त शयूं मतिलबु आहिनि न असां वटि, इहे समूरा जेके पैरामीटर्स आहिनि उन्हनि ते पूरियूं लहनि थियूं। सो इहो करणु घुरिजे। असांजो ख़्यालु सिर्फ़ु इहो आहे त असां औरतुनि खे गॾु वेहारियूं उन्हनि ऐं उहे ॻाल्हाइनि त जीअं जेको आहे सो सोसाइटी मां हीअ जेका ख़तरनाक क़िस्म जी सूरत हाल आहे इन में ॾार पवे, माण्हुनि जा ख़्याल बदिलजनि। ऐं जाम सारियूं औरतूं जेके हींअर ही त क़तल थी वियूं आहिनि, पर जाम सारियूं जीअरे ई मरी रहियूं आहिनि, उहे कुझु साह खणी सघनि, उन्हनि खे हौसलो मिले। सो चवण जो मतिलबु त इहो मूं जिन धुरियुनि खे मैंशन कयो आहे ऐं उन्हनि खे अर्ज़ु रखां थो त उहे ईअं कनि। ऐं जिते बि ॿुधंदुसि इन कॉन्फ्रेंस जो ऐं इन्हनि मां का बि धुर कराईंदी त आऊं उन में पंहिंजी न्याणी सां गॾु शिरकत कंदुसि। ऐं वाज़े चवां पियो, माण्हू चवंदा आहिनि पर आऊं तव्हांखे अमली तौर ते ॿुधाइण थो चाहियां, किथे बि औरत कॉन्फ्रेंस तालुक सिंधड़ीअ में मुनक़िद थिए थी असांजे चूंडियल नुमाइंदनि पारां, हिते जे स्टेक होल्डर्स पारां, मज़हबी धुरियुनि पारां, आऊं उन में शामिलु थींदुसि पंहिंजे ॿारनि समेत, पंहिंजी न्याणी समेत। सो हाणे त थी वई इहा ॻाल्हि, पर आख़िरी ॻाल्हि, जेकॾहिं फ़र्ज़ु करियो त को बि नथो करे त पोइ ज़ाती तौर ते आऊं तयारु आहियां। आऊं इहा औरत ज़िंदाबाद कॉन्फ्रेंस तालुके सिंधड़ीअ में करण जे लाइ बिल्कुलु तयारु आहियां, ऐं इहा पोइ मुंहिंजे लाइ फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि हूंदी। हा, पर आऊं इहा कंदुसि पंहिंजे ॻोठ में जेके मूं तरीक़ेकार तव्हांखे ॿुधाया आहिनि, इन्हनि सभिनी खे फॉलो कंदे आऊं औरत कॉन्फ्रेंस कराईंदुसि ऐं कराए सघां थो। पर इन में आऊं इहा ॻाल्हि वरी बि वाज़े करियां त आऊं तालुके सिंधड़ीअ जो हिकु आम फ़र्दु आहियां। आऊं पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे सघां थो, आऊं ॻाल्हि करे सघां थो, पर ज़ाहिर आहे त जेकॾहिं आऊं औरत कॉन्फ्रेंस कराईंदुसि उन ते मूंसां जेको ज़ाती तौर ते वॾो मसइलो आहे, बैरियर आहे, सो फाइनेंशियल आहे। आऊं सम्झां थो त ज़ाहिर आहे त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो काज करे वञा कॉन्फ्रेंस, उन ते मुंहिंजो त अंदाज़ो आहे त ज़ाहिर आहे त $1.25 लख त घटि में घटि शायदि ख़र्चु ईंदो ई न। पोइ आऊं हिन पंहिंजे पैगाम में इहा ॻाल्हि बि करियां थो त आऊं बिल्कुलु करण जे लाइ तयारु आहियां। पोइ जेके बि समाज में अहिड़ियूं बाशऊर धुरियूं रहनि थियूं जेके मुंहिंजी फाइनेंशियल सपोर्ट कनि, त पोइ इहो कमु आऊं तव्हांखे करे ॾेखारे सघां थो। आऊं ज़ाती तौर ते एतिरो ख़र्चु अफोर्ड नथो करे सघां, आऊं हिकिड़ो आम माण्हू आहियां, मुंहिंजी एतिरी का वॾी इनकम न आहे, ठीकु आहे। सो उन जे करे, पर जेके बि मुंहिंजो ई पैगाम ॿुधी रहिया आहिनि सिंध सतह ताईं जा माण्हू, ऐं उहे जेकॾहिं मुंहिंजी सपोर्ट कंदा फाइनेंशियल, ऐं आऊं भले मूंखे पैसा बि न ॾियनि, मूंखे सिर्फ़ु उहे शयूं फ़राहम कनि। फ़र्ज़ु करियो आऊं शामियानो लॻायां थो डेकोरेशन, मूंखे डेकोरेशन जेको आहे सो फ़राहम कनि,
ऐं उन्हनि जे लाइ हल्की रिफ्रेशमेंट घटि में घटि भला आवाम खे ऐं बिरयानी जेका आहे असां पहुचाए सघूं त उन जो बंदोबस्तु करे ॾियनि। इहे रुगो ज़िमा खणनि, साउंड सेटअप जो ज़िमो खणनि, ॿियो पेनाफ्लेक्स वग़ैरह आहिनि इन्हनि जो ज़िमो खणनि, त आउं जेको आहे सो इहा कॉन्फ्रेंस सालके सिंधड़ीअ में बिल्कुलु करे सघां थो। ऐं ॻोठ वेंदुसि ऐं सम्झां थो त असांजे एरिया जा जाम सारा जरवार भाइर, लाशारी भाइर, जुणेजा, कान्या, उनखां अलावा महर बिरादरी आहे, ॿिया जेके आहिनि से असांजा शहर दोस्त आहिनि, ॿिया काफ़ी हिते जा जेके एरियाज़ आहिनि, बरोच आहिनि, नॉन मुस्लिम कम्यूनिटी आहे, इहा इन में भरपूर शिरकत कंदी। छो त इहा हिकिड़ी पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर सिंधड़ी जी हिकिड़ी वॾी अक्सरियत आहे। पूरी हिन तालके सिंधड़ी मां ऐं त घटि ज़ातियुनि जा हिते नाला खणी सघियो आहियां, पर हर ज़ात मां तक़रीबन हिते माण्हू शरीक थींदा। सो मुख़्तसर इहो त औरत ज़िंदाबाद कॉन्फ्रेंस हिन ख़ौफ़ में ॾार विझण जो नालो आहे ऐं इहा थियणु घुरिजे। ऐं इहा करणु कंहिंखे घुरिजे, इहा जो असांजे MNAs MPs खे करणु घुरिजे, उहे असांजा चूंडियल नुमाइंदा। उनखां पोइ जेकॾहिं हिते जूं जेके सियासी समाजी मज़हबी दुरियूं आहिनि उन्हनि खे करणु घुरिजे। पर जेकॾहिं उहे सभु नथा कनि त पोइ आउं तव्हांजे साम्हूं आहियां ऐं बिल्कुलु करे सघां थो, पर उन जे लाइ मूंखे सपोर्ट जी ज़रूरत आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। औरत ज़िंदाबाद।